नौशेरा फिरोज में शहीद दो सूमरो वेलफेयर ऑर्गेनाइजेशन पाकिस्तान जिला नौशेरा फिरोज जे सदर एडवोकेट माशूक सूमरो की अगवानी में मासूम न्याणी सायरा सूमरो के डहरकी जे अगवाकार भरचूंडी जे पीरन खां आज़ाद कराइण लाइ एहतजाजी मुज़ाहिरो करे नारेबाज़ी कई वई, जंहिंमें ज़िला सदर एडवोकेट माशूक सूमरो, जनरल सेक्रेटरी मोहम्मद हनीफ सूमरो, दिलमुराद मज़हर सूमरो, मुबीन सूमरो ऐं ॿियनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त मासूम न्याणी सायरा सूमरो खे जल्द खां जल्द आज़ाद कयो वञे। अगरि मासूम न्याणी खे आज़ाद न कयो वियो त समूरी सिंध में एहतजाजी मुज़ाहिरा कया वेंदा। हुननि मुतालबो कयो त मासूम न्याणी सायरा सूमरो खे जल्द आज़ाद कयो वञे। असां हिकु भेरो ॿीहर ॿुधाईंदा हलूं त नौशेरा फिरोज में शहीद दो सूमरो वेलफेयर ऑर्गेनाइजेशन पाकिस्तान जिला नौशेरा फिरोज जे सदर एडवोकेट माशूक सूमरो की अगवानी में मासूम न्याणी सायरा सूमरो के डहरकी जे अगवाकार पीर भरचूंडी खां आज़ाद कराइण लाइ एहतजाज कयो वियो आहे ऐं मौके ते सख़्त नारेबाज़ी कई वई। ज़िला सदर एडवोकेट माशूक सूमरो, जनरल सेक्रेटरी मोहम्मद हनीफ सूमरो, दिलमुराद सूमरो, मुबीन सूमरो ऐं ॿियनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त मासूम न्याणी सायरा सूमरो खे जल्द खां जल्द आज़ाद कयो वञे, बाज़ियाब करायो वञे ऐं न त असां पंहिंजी एहतजाजी तहरीक जो दायरो समूरे सिंध ताईं वधाईंदासीं ऐं मुख़्तलिफ़ जायुनि ते एहतजाजी धरना हणंदासीं। आजाद कयो, डहरकीअ जे पीरन खां बचायो, के पीरन खां आज़ाद कयो, ये गुंडागर्दी बंद कयो, ये दादागिरी बंद कयो, ये गुंडागर्दी बंद कयो, डहरकीअ पीरन खिलाफ एफआईआर कयो, डहरकीअ पीरन खिलाफ एफआईआर कयो, डहरकीअ पीरन खिलाफ एफआईआर कयो, ये गुंडागर्दी बंद कयो। सायरा सूमरो के आज़ाद कयो, सायरा सूमरो के डहरकीअ जे गुंडन खां आज़ाद कयो, डहरकीअ गुंडन खां आज़ाद कयो, मासूम न्याणी सायरा सूमरो के आज़ाद कयो, ये गुंडागर्दी बंद कयो, ये दादागिरी बंद कयो, गुंडागर्दी बंद कयो, पीर मियां पीर से लगा मासूम न्याणी के आजाद कयो, पीर हरफ मियां पीर सोयला के आजाद कयो, मासूम सायरा सूमरो के आजाद कयो, मासूम सायरा सूमरो के आजाद कयो, डहरकीअ पीरन खां मासूम न्याणी के आजाद कयो, ये गुंडागर्दी बंद कयो, ये दादागिरी बंद कयो, ये गुंडागर्दी बंद कयो।